कंदकोट लगभग सेक्शन थाणे जी हद उगाई लाड़े वटे रेलवे फाटक भरिसां गोए खां वापसि ईंदे नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि वशो बंगवार थड़े ते क़तल थी वियो। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वाक़ियो पुराणी दुश्मनी तां ॿुधाए पियो वञे। करमपुर लगोट जमालदीन बंगलानी वासी नेकुमर उस्ताद ख़ैरमुन बंगलानी दिल के दौरे सबब लाडाणो करे वियो। मड़ के इलाइक़े के कब्रिस्तान सतिन के अबाणे कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो वियो। मरूम की जनाज़ नमाज़ तदफीन में दोस्तन अज़ीज़न और इलाइक़े वासिन वडी तइदाद में शिरकत कई। करमपुर के बेगारी बंद मोहल्ले वासी रहीम ॾिनो मल्क जी ॾोहारनि पारां वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त ॾोहारी मुगवी मथां भुंग जे लाइ सख़्तु तशद्दुद करे रहिया आहिनि। मुगवी जो वधीक वायरल थियल वीडियो में छा चवणु आहे, अचो त ॾिसूं था। मूंखे ख़ुदा करण मूंखे छॾायो ख़ुदा जे वास्ते। अॼु मेरा ज़र ओ रज़ा का पुट अबाड़े ओ गुलज़ार मलिक पंहिंजा गोर गमसाए क़ुरान जे वास्ते ख़ुदा जे वास्ते मूंखे मारनि था। मूंखे छॾायो ख़ुदा जे वास्ते अबाड़े अबाड़े ओ अॼु मेरे लार क़ुरान के मन ख़ुदा के मन जेको क़ुरान जे सदके मत न कयो। ओ ख़ुदा करण मदद कयो रे अबाड़े ओ मेरे लार